भरिया सिटी मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त दरगाह खुमन शाह भरिसां मलिक बिरादरी जे 3 घरनि खे बाहि विकोड़े वई ऐं अलतल सड़ी रख थी वियो आहे। बाहि सबबि लियाकत मलिक, दिलदार मलिक ऐं बरकत मलिक जा घर सड़ी रख थी विया आहिनि। बाहि वाक़िए सबबि मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहे। इतला बावजूद फायर ब्रिगेड अमलो न पहुतो आहे। इलाइक़े वासियुनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि विसाए वरिती आहे। वाक़िए बाद मुतासिरनि वटि को बि सियासी समाजी अॻुवान न पहुतो आहे। मुतासिरनि जो वसवारनि खां मदद जी अपील कई वई आहे। मुतासिर लियाकत मलिक ॿुधाए त असां हारीपो करे पेट गुज़र कंदा आहियूं। चुल्ह जी चिणंग मां ओचितो बाहि लॻी हुई, जंहिं सबबि 3 घर सड़ी रख थी विया आहिनि। बाहि सबबि लखें रुपए जो सामान जो नुक़सान थियो आहे। घर में पियल ताज़ो अनाज, 2 न्याणियुनि जो ॾाज, घर में इस्तेमाल हेठि आयल ज़रूरी शयूं, हंध बिस्तरा, खटूं सड़ी रख थी विया आहिनि। हिन वसवारनि समेत आला इख्तियारनि खां घुर कई आहे त खुदारा मदद करे फाका कशी खां बचायो वञे। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 तालिब हुसैन 0317131090। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।